दुनिया जे आलमी ताकतन, खास करे पंजन वॾिन ताकतन अमेरिका, बरतानिया, रूस, चीन, फ्रांस के अपील तो करियां त सिंध जे अदम तशद्दुद वारे आवाज़ ते ध्यान ॾेई सिंध जे आज़ादी में मदद ऐं सहकार कयो वञे। मुंहिंजा सिंध जा वारसो आज मार्फत लखें सिंधी माण्हुनि जे हिन किरोणे माण्हुनि जे में जंहिंजी नज़र खुटे ई कोन थी। सिंध जे आज़ादी जी चिट्टी वाज़े घुर कयां थो। अक़वाम मुत्तहिदा ऐं दुनिया जा ॿिया आलमी इदारो हिन पूरी दुनिया में अमुन ऐं इत्तेहाद ऐं तरक़ी जा ख़ाम मुल्को ॾिसो 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 अॼु साथी सिंध घुरे। ही लखे सिंध जा किरोड़े कूंदड़ पुट, ही सिंध जूं न्याणियूं, ही सिंध धरती जा वारिस अॼु चिटे ऐं वाज़े तौर ते सिंधु देश जी आज़ादी जी घुर कनि था। अॼु हथ मथे करे इहो सॼी दुनिया खे ॿुधायो त सिंध घुरे थी, 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 सिंध घुरे थी। तुझो देश मुझो देश, तुझो देश मुझो देश, तुझो रहबर मुझो रहबर, तुझो रहबर मुझो रहबर। केॾो बि चाहे दुश्मन मुंहिंजो ड्राहे न सघंदो नक्शो सिंध जो। किरंदो रहंदो रत असांजो, चवंदो रहंदो जिए सिंध, 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 जिए सिंध।